बराह नाज़रीन माथिलो मुमल जी माड़ी में तव्हां सां शेयर कयूं पिया। माथिलो मुमल जी माड़ीअ में सिंधी अदबी संगत शाख पारां सकाफ़ती तक़रीब जो इनेकाद कयो वियो आहे। लियाकत पोज़दार जी रिपोर्ट मुताबिक़ माथिलो मुमल जी माड़ीअ में गुज़िरियल राति सिंध जे तारीख़ी माॻ माथिलो मुमल जी माड़ीअ में सिंधी अदबी संगत शाख माथिलो मुमल जी माड़ीअ पारां एकता ऐं सकाफ़ती ॾींहं जे हवाले सां सिंधी इलेक्ट्रॉनिक ऐं प्रिंट मीडिया तरफ़ां 5 डिसंबर ताईं इल्मु पिरायो ऐं सिंध समारोह जे उनवान सां शानदार तक़रीबन जे सिलसिले में शुरूआत सिंध जे तारीख़ी मुमल जे माड़ी मां थियो आहे, जिते माथिल मुमल जी माड़ीअ खां सुघड़ कचहरी मुशाइरो ऐं राग रिहाण जी महफ़िल मुनक़िद कई वई, जंहिंजी सदारत सिंधी ॿोलीअ जे नामियारे सुघड़ बशीर अहमद ॾेठो कई आहे, जंहिंजो महिमान ख़ासि सिंधी अदबी शाख घोड़की जो सेक्रेटरी ऐं शाइर अयाज़ लतीफ़ दायो हो ऐं एज़ाज़ी महिमान अलावरा बोज़दार नियाज़ चन्नो चौधरी सुहेल अहमद अराई ऐं वॾेरो मौला बख्श महर हुआ। सुघड़ कचहरीअ में सहाफ़ियन लतीफ़ वसीर, यूनिस भुट्टो, जब्बार महर, मीर मोहम्मद सुमरो, मोहम्मद यूसुफ भुट्टो, लियाकत बोज़दार, यूसुफ मंगी, शाहिद चन्नो, फरीद मलिक, सदाम मलिक, मुअज़्ज़िज़ माण्हुन, मोहम्मद सिद्दीक़ खवावड़, चौधरी शिराज आराई, मोहम्मद महर, एहसानुल्लाह कालादी, अब्दुल कयूम भुट्टो, उबैदुल्लाह कालादी, मुज़फ़र पठान, मोहम्मद इब्राहिम हालो, मोहम्मद इब्राहिम मेमण, मोहम्मद असलम बोज़दार, मोहम्मद अली मलिक, रियाज़ कालादी ऐं ॿियनि शिरकत कई आहे, जॾहिं त सिंधी ॿोलीअ जे नाले वारनि सुगड़नि ऐं शाइरनि बशीर अहमद ॾेथो, अयाज़ लतीफ़ दायो, अली हसन मंगी, अब्दुल हई भुट्टो, प्यार अली शर, अलावरा बोज़दार, नियाज़ चन्नो, फ़कीर करीम बख्श मेघाणार, जमालुद्दीन पिताफ़ी, अब्दुल वहीद शेख, मोहम्मद बख्श आरबाणी, खुदा बख्श बुरड़ो, यूनिस भुट्टो, मोहम्मद अली शर, शमन दायो, सारंग कालादी, फ़कीर अनवर अली लगारी, अल्लाह बख्श पिताफ़ी, गुलाम रसूल बुरड़ो ऐं ॿियनि सांझी खां वठी प्र फुटे ताईं हुनुर बेत सिंगार ॾोर गुजारत पुरोलियूं ॾहस ऐं सकाफ़ती शाइरी झुंगारे महफ़िल खे चार चंड लॻाए छॾिया। आख़िर में नाले वारनि रागियन लाल बख्श ट्रगड़, सारंग कालादी ऐं बावलदीन पिताफ़ी पंहिंजे सुरीले आवाज़ में सकाफ़ती गीत ॻाए वेठलनि खे ख़ूब दाज़ ॾिनो।